أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ذلك من أنباء الغيب نوحي إليك وما كنت لديهم إذ أجمعوا أمرهم وهم يمكرون رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وعلى آله وأصحابه أجمعين أما بعد السلام عليكم ورحمة الله وبركاته। ये आयत 102 नंबर सूरह यूसुफ जी 102 नंबर आयत हुई ऐं हाणे अल्लाह सुब्हानहु व तआला यूसुफ अलैहिस्सलाम जी स्टोरी जेका आहे उहा नथो ॿुधाए। हाणे अल्लाह अज़्ज़ व जल डायरेक्ट रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां मुखातिब आहिनि ऐं इहा तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मके में हुया इहा सूरह तॾहिं नाज़िल थी ऐं जेको आख़िरी पीरियड हुयो मके जो आख़िरी पीरियड हुयो उन में इहा सूरह नाज़िल थी जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी जेका सोशल ॿाहिरीं सपोर्ट हुई अबू तालिब उनजा चाचा जीअं उन्हनि खे पालियो जेका उनजी सपोर्ट हुई उहे हिन दुनिया मां हलिया विया ऐं उन्हनि खां पोइ जो उन्हनि जेका इमोशनल सपोर्ट हुई उम्मतुल मोमिनीन ख़दीजा रज़ियल्लाहु अन्हा उहा बि हिन दुनिया मां हली वई कुझु अरसे खां पोइ। इन्हनि जे वञण खां पोइ जेके कुरैश हुया उन्हनि जो बिहेवियर ऐं उन्हनि जो जेको ज़ुल्म हुयो उहो एतिरो वर्स थी चुको हुयो तमामु घणो वर्स थी चुको हुयो छो जो उन्हनि जी सपोर्ट जेका आहे अबू तालिब चाचा हिन दुनिया मां हलिया विया ऐं कुरैश खे जेको आहे मौक़ो मिली वियो उहे ओपनली रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते ऐं जेके बि मोमिन हुया अचनि उन्हनि ते मुस्लमान हुया उन्हनि ते टार्चर कंदा ऐं उन्हनि जा टार्चर जेके आहिनि उहे वधी चुका। त उन दौरान अल्लाह सुब्हानहु व तआला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इहा सूरह ॾिनी त इहा स्टोरी यूसुफ अलैहिस्सलाम जी ॿुधाई। हाणे डायरेक्ट मुखातिब आहे अल्लाह अज़्ज़ व जल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां। अल्लाह ताला चए थो उहो कुझु आहे जेको असां तुंहिंजे मथां वही कयो आहे इहो जेको बि आहे ग़ैब आहे अंबाइल ग़ैब जेको असां तुंहिंजे मथां नूही इलैक तुंहिंजे मथां वही कयो आहे ऐं तूं उन्हनि जी कंपनी में न हुए उन्हनि जी कंपनी में न हुए कंहिंजी कंपनी में जॾहिं उन्हनि सभिनि गॾु कया पंहिंजा ख़्यालात उन्हनि सभिनि गॾु कया पंहिंजा ख़्यालात पंहिंजा नतीजा ॿुधायूं जीअं उहे मसरूफ़ हुया मनसूबनि ठाहिण में जीअं उहे मनसूबा ठाहे रहिया हुया मनसूबा ठाहिण में। हाणे इहा जेका आहे अल्लाह सुब्हानहु व तआला इहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॿुधाइनि था त जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम जा भाइर हाणे इन स्टोरी में तव्हां ॿुधी हूंदी त इन स्टोरी में मनसूबो जेको ठाहे रहिया हुया यूसुफ अलैहिस्सलाम जा भाइरनि मनसूबो ठाहियो ऐं जेके क़ाफ़िले वारा हुया उन्हनि मनसूबो ठाहियो वरी मिनिस्टर उन मनसूबो ठाहियो मिनिस्टर जी ज़ाल मनसूबो ठाहियो त इहे सभु जेके बि हुया इन मनसूबो ठाहियो यूसुफ अलैहिस्सलाम खे कहिड़े नमूने असां क़ाफ़िले वारनि चयो त असां हुनखे सेल कयूं मिनिस्टर चयो मां पंहिंजे घर में रखां वरी मिनिस्टर जी ज़ाल उन्हनि ते जेको कयो इहे जेके बि शयूं हुयूं इहे सभु शयूं मनसूबा ठाहे रहिया हुया ईअं अल्लाह सुब्हानहु व तआला खे इहा शइ ख़बर हुई। हाणे कहिड़ी शयूं सिमिलर आहिनि साॻियूं आहिनि इन स्टोरी में ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जेको थी रहियो उन में कहिड़ी शयूं साॻियूं आहिनि। हाणे सभ खां पहिरियां जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी पंहिंजी फैमिली यूसुफ अलैहिस्सलाम जा पंहिंजी फैमिली पंहिंजा भाइर जेके हुया उहे ई उनजा दुश्मन हुया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बनु हाशिम क़बीले मां हुया उहे कुरैश मां हुया ऐं उन्हनि जा पंहिंजा ई कज़न्स जेके हुया चाचा हुया सॻा चाचा उहे ई उन्हनि जा दुश्मन हुया उहे ई मनसूबा ठाहींदा हुया त कहिड़े नमूने टार्चर कयूं ऐं कहिड़े नमूने असां जेको आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे रोकियूं त उहे जेको आहे असांखे क़ुर न ॿुधाइनि माण्हुनि खे क़ुर न ॿुधाइनि ऐं उन्हनि खे पंहिंजी तरफ़ न चवनि ईअं न चवनि त असां जेको आहे कयूं जेको बि कयूं था ग़लति था कयूं। ऐं होॾां यूसुफ अलैहिस्सलाम जा जेके भाइर हुया उहे यूसुफ अलैहिस्सलाम सां उन सां हसद कयूं उन सां साड़ कंदा ऐं उन्हनि खे उन्हनि तजवीज़ कई मारण जी। पहिरीं तजवीज़ छा कयूं त यूसुफ अलैहिस्सलाम खे मारे छॾियऊं त जीअं याक़ूब अलैहिस्सलाम जो सॼो ध्यानु असां ॾे थिए कुरैश बि चयो त असां रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे असां जेको आहे मारे छॾियूं त जीअं इहो वधीक न फैलाए पहिरीं तजवीज़ इहा ई हुई। त अल्लाह सुब्हानहु व तआला यूसुफ अलैहिस्सलाम खे कनान मां जेको आहे हिजरत कराई मिस्र ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि खे फाइनली छा ॾिनी किंगडमशिप बादशाहत ॾिनी। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां जॾहिं एॾो टार्चर वधी वियो अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि खे बि हिजरत कराई मके मां मदीने जॾहिं मदीने पहुता त अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि खे बि जेको आहे लीडरशिप उन्हनि खे बि उते मदीने में किंगडमशिप ॾिनी। त जॾहिं इहे उहे डिसाइड करे रहिया हुआ जॾहिं उहे मनसूबा ठाहे रहिया हुया अल्लाह सुब्हानहु व तआला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॿुधाए थो त उहे जेके मनसूबा ठाहिनि था तव्हांखे टार्चर ॾियण लाइ तव्हांखे कुझु बि करण लाइ इन्हनि शयुनि जी मूंखे ख़बर आहे ऐं तोखे ख़बर नाहे त इहे कहिड़ा मनसूबा था ठाहिनि ऐं इन्हनि मनसूबनि जो
तोखे को बि फ़र्क़ु न पवंदो। यूसुफ अलैहिस्सलाम जी स्टोरी उन्हनि खे ॿुधाईंदा त उन में कंहिं मंसूबा ठाहिया यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़तमु करण लाइ, उन्हनि खे दॿाइण लाइ, पर अल्लाह सुब्हानहू व तआला चाहियो त उन्हनि खे अल्लाह ताला किंगडमशिप ॾे। हिते अल्लाह सुब्हानहू व तआला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इहा ई शइ ॿुधाए रहिया आहिनि इन आयत में त इहा जेका शइ आहे इहा ग़ैब मां आहे। वमा कुंतु लदैहिम इज़ अजमऊ अमरहुम वहुम यमकुरून। ऐं उहे जेके बि मनसूबा ठाहिनि था उन्हनि शयुनि जी मूंखे ख़बर आहे ऐं उन्हनि शयुनि जे जेके बि फ़रेब कनि था, जेके बि मनसूबा ठाहिनि था पाण में रातिनि जो वेही, हालांकि इलाही मनसूबा ठाहियूं। बनु हाशिम क़बीले सां उन्हनि बाइकॉट कयो एतिरे ताईं जो उन्हनि खे अहिड़ी वैली में मथे अहिड़े पहाड़नि में अहिड़ी जॻह ते उहे हूंदा जिते न खाधे पीते जो सिस्टम हूंदो न ॿियो कुझु शइ, उन्हनि सां बाइकॉट कयूं। को बि मके जो माण्हू उन्हनि सां लिंक न पियो रखी सघे, को बि तिजारत न पई थी सघे, को बि रिश्तेदारी न पई थी सघे। इलाही अरसे ताईं उन्हनि ते एतिरो टॉर्चर हलियो ऐं इहे ई टॉर्चर जेको आहे उन्हनि बनु हाशिम ते इहा शइ हले पई। ऐं अल्लाह सुब्हानहू व तआला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे चए थो उहे जेके बि मनसूबा ठाहिनि था उन्हनि शयुनि जी मूंखे सॼी ख़बर आहे। हाणे उनखां पोइ वारी जेका आयत आहे 103 नंबर आयत आहे, उन में अल्लाह सुब्हानहू व तआला फरमाए थो वमा अक्सरुन नास वलो हारस्तु बिमुमिनीन। अल्लाह सुब्हानहू व तआला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॿुधाए थो त अगरि तूं जेको आहे ऐं घणा माण्हू जेके आहिनि उहे वमा अक्सर नास, घणा माण्हू, घणी क़दुरु माण्हू जेका मेजॉरिटी माण्हुनि जी आहे, घणा माण्हू जेतोणीकि तूं चाहें, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चवनि था घणा माण्हू जेतोणीकि तूं चाहें बि सही, तूं पर दिलि सां बि चाहें उहे ईमान न आणींदा। हाणे हिते आहे लफ़्ज़ वलो हरस्त ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿियो आहे ॿी सूरह में सूरह तौबा में आख़िर में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अल्लाह सुब्हानहू व तआला फरमाइनि था त अल्लाह सुब्हानहू व तआला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ चवनि था त मोमिननि खे चवनि था या मुशरिकनि खे या ॿियनि माण्हुनि खे त तव्हांखे का बि तकलीफ़ जॾहिं पहुचे थी, तव्हांखे कहिड़े बि क़िस्म जी तकलीफ़ पहुचे थी त इहा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते गिरां थी गुज़रे। उहे हरीसुन अलैकुम, उहे जेके आहिनि हरीसुन अलैकुम त उहे पंहिंजे दिलि सां चाहिनि था त तव्हां जेको आहे सिधे रस्ते ते अचो, तव्हां अल्लाह सुब्हानहू व तआला जे रस्ते ते अचो ऐं तव्हां दिलि सां इहा कोशिशि कनि था। त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ख़बर हूंदी त जेके बि पुराणा प्रॉफिट, पोयूं स्टोरीज़ जेके अल्लाह सुब्हानहू व तआला ॿुधायूं आहिनि उहे उन्हनि जा जेका क़ौम हुई, उन्हनि जी क़ौम जॾहिं उन्हनि जे नबियुनि खे न ॿुधंदी त अल्लाह सुब्हानहू व तआला उन्हनि क़ौमुनि खे तबाह करे छॾींदो। नूह अलैहिस्सलाम जी जेका क़ौम हुई 950 साल नूह अलैहिस्सलाम उन्हनि खे सम्झाईंदा रहिया, केतिरियूं जनरेशन गुज़री वियूं हूंदियूं, उन्हनि ॻाल्हि न ॿुधी, अल्लाह सुब्हानहू व तआला उन्हनि खे तबाह करे छॾियो। लूत अलैहिस्सलाम, उन्हनि जी क़ौम जेका आहे उन्हनि न ॿुधी लूत अलैहिस्सलाम जी ॻाल्हि, उन्हनि खे अल्लाह सुब्हानहू व तआला तबाह करे छॾियो। त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ख़बर हुई त अगरि कुरैश जेके आहिनि इहे मुंहिंजे ई क़बीले जा आहिनि, मुंहिंजा ई माण्हू आहिनि, अगरि इन्हनि ॻाल्हि न ॿुधी त अल्लाह सुब्हानहू व तआला ऐं मूंसां एतिरो तकबुर कयूं ऐं इहा ॻाल्हि न ॿुधूं ऐं सिधे रस्ते ते न आया, कलमो न पढ़ियूं त छा थींदो। त अल्लाह सुब्हानहू व तआला उन्हनि खे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ॿुधाइनि था त जेसिताईं तूं उन्हनि में आहे तेसिताईं कुझु न थींदो। ऐं उनखां पोइ यूसुफ अलैहिस्सलाम जी स्टोरी बि ॿुधाइनि था त जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम जे उन्हनि जे भाइरनि उन्हनि सां कयो, जेको बि कुझु कयूं, जीअं जीअं उन्हनि सां कुझु कयो त अल्लाह सुब्हानहू व तआला कंहिंखे बि कुझु न कयो ऐं आख़िर में अल्लाह सुब्हानहू व तआला उन्हनि सभिनि खे मिलाए छॾियो ऐं उहे सभु जेके आहिनि ईमान वारा थी विया। त अल्लाह सुब्हानहू व तआला जॾहिं उहो ॾुखियो पीरियड हुयो, ॾुखियो टाइम हुयो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी ज़िंदगी में, मके जे पीरियड में, उन वक़्तु अल्लाह सुब्हानहू व तआला पंहिंजे अल्फाज़नि सां, पंहिंजे लफ़्ज़नि सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे हिकिड़ी उमेद, हिकिड़ी नई शइ, हिकिड़ी रसूलुल्लाह खे बि ऐं जेके मुस्लमान हुया उन्हनि खे बि उमेद थो ॾिए त तव्हां जेको आहे जंहिं रस्ते ते आहियो उहो सही आहियो ऐं जेको एंड थींदो आख़िरकार तव्हां ई कामयाबु थींदो। त अल्लाह सुब्हानहू व तआला इहा शइ असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं उन वक़्तु अक्सर नास जी माना छा आहे? अक्सर मतिलबु जीअं घणा माण्हू, जॾहिं तव्हां ॾिसंदव अॼुकल्ह जे दौर में तव्हां कंहिंखे चवंदव इंटरनेट इस्तेमालु न कयो, घणा माण्हू इंटरनेट इस्तेमालु कनि था। तव्हां जॾहिं चवंदव त मां इंटरनेट यूज़ न कंदो आहियां, या मां पंहिंजे ॿारनि खे गेम न ॾींदो आहियां, या मां पंहिंजे ॿारनि खे मोबाइल न ॾींदो आहियां, या मां पंहिंजे ॿारनि खे घर में इंटरनेट हलाइणु न ॾींदो आहियां, त तव्हां जेको आहे घणे मेजॉरिटी वारा माण्हू जेके आहिनि उहे तव्हांखे चवंदा त हे जेको आहे ग़लति थो करे। अॼु मेजॉरिटी वारा माण्हू इंटरनेट बि यूज़ कनि था, ॿारनि खे मोबाइल फ़ोन बि ॾियनि था, ॿारनि खे गेम बि, इहा सॼी मेजॉरिटी आहे। जीअं हिकिड़े 1000 माण्हू 100, 1000, 200 इलाही क़दुरु माण्हू जेके आहिनि की हिकिड़ी तरफ़ हलनि था
हिकिड़ी तरफ़ हलनि था, हिकिड़ो माण्हू जेको आहे या ॿ माण्हू उन्हनि जे अपोज़िट था हलनि त सभु माण्हू उन्हनि खे अजीब निगाहुनि सां ॾिसंदा। मिसाल जे तौर ते इलाही माण्हू आहिनि सभु सलवार कमीज़ सां आहिनि, हिकिड़ो माण्हू जॾहिं को अचे थो या हुनखे टीशर्ट पातल आहे हेठां चढी पातल आहे त सभु उन्हनि खे अजीब निगाहुनि सां ॾिसंदा। त जेके बि अक्सर माण्हू जीअं मिसाल जे तौर ते असां वटि ॾिसंदा हो त जंहिं बि ऑफिस में तव्हां वेंदो, कूड़ हूंदो आहे, रिश्वत हूंदी आहे, मोस्टली त तव्हां वेंदो तव्हांजो कमु बग़ैर पैसनि जे नथो थिए ऐं तव्हां ॾिसंदव त तव्हां सां कूड़ ॻाल्हायो वेंदो या तव्हांखे चवंदो कमु सुभाणे थींदो, चाहे तव्हांजो कमु लीगल बि हुजे, पर तव्हां चवंदो त न मां रिश्वत बि न ॾींदुमि, मां सिफ़ारिश बि न कराईंदुमि, मां पंहिंजो कमु सिधे रस्ते सां कराईंदुमि, त तव्हांखे इलाही पंध करणा पवंदा ऐं तव्हांजो कमु जेको आहे उहो देरि सां थी सघे थो। छो जो अक्सर माण्हू उहो माण्हू तव्हांखां चवंदा त हीअ अलाए कहिड़ी दुनिया में थो रहे, चए थो मां पैसा बि न ॾींदुमि, चए थो मां हीअं बि न कंदुमि, चवंदा हे माण्हू अलाए कहिड़ी दुनिया में थो रहे। त तव्हां जेको आहे इलाही माण्हुनि खे नथा मञो, तव्हां अल्लाह सुब्हानो व तआला जो अहकाम था मञो। जीअं अल्लाह सुब्हानो व तआला फरमाइनि था, अगरि तव्हां फॉलो कंदो इलाही माण्हुनि खे, मेजॉरिटी खे अगरि तव्हां फॉलो कंदव त उहे तव्हांखे अल्लाह सुब्हानो व तआला खां परे कंदा। अगरि तव्हां इलाही माण्हुनि जी ॻाल्हि ॿुधंदव त तव्हांखे उहे मटीरियलिज़म दुनिया जी शयुनि में विझंदा ऐं अल्लाह सुब्हानो व तआला खां परे कंदा। इहो अल्लाह सुब्हानो व तआला मशवरो थो ॾिए। तव्हां अगरि अक्सर नास अगरि तव्हां घणनि माण्हुनि जी ॻाल्हि ॿुधंदव त उहे जेके आहिनि तव्हांजी ॻाल्हि तव्हांखे अल्लाह जे दीन खां, अल्लाह सुब्हानो व तआला खां परे कंदा। वमा अक्सर नास वलो हारस्त बिमुमिनीन, चाहे तूं जेतिरो बि चाहे त उहे मोमिन थियनि, पर उहे जेके आहिनि मोमिन न थींदा, मोमिन आणींदड़ तूं चाहीं थो त उहे मोमिन थियनि, पर अक्सर नास उन मां घणे क़दुरु माण्हू जेके आहिनि उहे मोमिन थियण वारा न आहिनि। उनखां पोइ 103 नंबर आयत आहे, वमा तसअलुहुम अलैहि मिन अजर इन हुव इल्ला ज़िक्रुल लिल आलमीन। अल्लाह सुब्हानो व तआला फरमाए थो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त तूं उन्हनि जे बारे में ॻाल्हाए रहियो आहे, वमा तसअलुहुम अलैहि मिन अजर, तूं उन्हनि जे बारे में ॻाल्हाए थो, तूं उन्हनि जे बारे में उन्हनि खे ॿुधाए थो ऐं तूं उन्हनि खां कोई अजुर नथो घुरे, तूं उन्हनि खां कोई सुवाल नथो करे त मूंखे इन शइ जो अजुर ॾियो, छो जो मां तव्हांखे सिधी ॻाल्हि ॿुधायां थो। उन शइ जो को अजुर नथो घुरी, इहो ॿियो कुझु बि न आहे पर हिकिड़ो रिमाइंडर आहे। इन हुव इला ज़िक्र, इहो ज़िक्र आहे, रिमाइंडर आहे सभिनि माण्हुनि लाइ ऐं सभिनि क़ौमुनि लाइ। इला ज़िक्रुल लिल आलमीन, सभिनि माण्हुनि लाइ ऐं सभिनि क़ौमुनि लाइ इहो हिकिड़ो रिमाइंडर आहे। हाणे कुरैश जेके आहिनि उहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे उन्हनि जादूगर बि चयो, उन्हनि शाइर बि चयो, उन्हनि काहिन बि चयो, उन्हनि उहो बि चयो त सोर मतिलबु हे हथ नजूमी आहे, क़िस्मत जा हाल बि ॿुधाईंदो आहे, हर शइ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ उन्हनि चयो। अल्लाह सुब्हानो व तआला फरमाए थो, हे जेका शइ तव्हांखे ॾिए थो उनजो तव्हां खां को अजुर नथो घुरे। अगरि इहो शाइर हुजे आहे, शाइर शाइरी कंदो आहे, छा वठंदो आहे? पैसा वठंदो आहे। जादूगर जादू कंदो आहे, छा वठंदो आहे? पैसा वठंदो आहे। अगरि को नजूमी आहे, तव्हांजो हथु ॾिसे थो, क़िस्मत जो हाल ॿुधाए थो, तव्हांखां छा वठंदो? पैसा वठंदो। इलाही क़दुरु ईअं बि थींदो आहे, चवंदा आहिनि हे तावीज़ थो लिखे, तावीज़ वारो पैसा घुरंदो न आहे। पोइ उनजा जेके असिस्टेंट आहिनि उहे ॿाहिरि बीठा हूंदा आहिनि, चवंदा आहिनि साईं पैसा घुरंदो न आहे, तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां जेतिरा रखी सघो तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां ॾियो, पर साईं पैसा न घुरंदो आहे। त इन जो मक़सदु इहो ई आहे त तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां पैसा ॾेई अचो, छो जो साईं पैसा न घुरंदो आहे, उहो तावीज़ फ्री में कंदो आहे, पर उनजा जेके असिस्टेंट हूंदा आहिनि उहे चवंदा आहिनि तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां पैसा रखी अचो। इहो हिकिड़ो वॾो शिरक आहे। अगरि तावीज़ कोई कराए थो या को हथु जेको आहे उहो ॾेखारे थो, इहो शिरक अज़ीम आहे, हिकु वॾे शिरक मां थो अचे। अल्लाह सुब्हानो व तआला असांखे इन्हनि शयुनि खां बचाए। त अल्लाह सुब्हानो व तआला फरमाए थो त इहो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका शइ तव्हांखे ॾिए थो उनजो तव्हां खां को बि अजुर नथो वठे। तव्हां जेके बि उन ते इल्ज़ाम हणो था, अगरि इहो जादूगर हुजे आहे या इहो शाइर हुजे आहे या इहो क़िस्मत जो हाल ॿुधाइण वारो हुजे आहे, त इहो तव्हां खां पैसा वठी आहे। इहे जेके बि फील्ड वारा माण्हू आहिनि इहे पैसा वठंदा आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तव्हां खां पैसा नथा वठनि। वमा तसअलुहुम अलैहि मिन अजर इन हुव इल्ला ज़िक्रुल लिल आलमीन। ऐं इहो जेको बि आहे, जेका बि नसीहत आहे, जेको बि ज़िक्र आहे, जेको बि रिमाइंडर आहे, इहो सभिनि माण्हुनि लाइ आहे, सभिनि क़ौमुनि लाइ आहे। अल्लाह सुब्हानो व तआला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ॿुधाए थो, अगरि इहे कुरैश तुंहिंजी ॻाल्हि नथा ॿुधनि, अगरि इहो हिकिड़ो ग्रुप आहे माण्हुनि जो जेके शिरक कनि था, इहे नथा ॿुधनि, पर अल्लाह सुब्हानो व तआला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ॿुधाए थो त इहे जेके बाद में क़ौमुनि जूं क़ौमूं ईंदियूं, बाद में जेके बि माण्हू ईंदा, इहो पैगाम ॿुधंदा ऐं अल्लाह सुब्हानो व तआला जे रस्ते ते ईंदा। अल्लाह सुब्हानो व तआला जे उन्हनि जे दिलि में नूर पैदा कंदो, उन्हनि जी ज़िंदगी में नूर पैदा कंदो। ऐं इहा जेका शइ आहे इहा क़यामत ताईं अल्लाह सुब्हानो व तआला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाए थो त इहा रिमाइंडर आहे माण्हुनि लाइ। ऐं जेको बि इहा शइ पढ़ंदो ऐं उन ते अमल कंदो त अल्लाह सुब्हानो व तआला उन्हनि जी ज़िंदगी में नूर पैदा कंदो। अल्लाह सुब्हानो व तआला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं इन खां पोइ जेका आयत आहे उहा आहे
105 नंबर है 104 नंबर आयत थी, उन खां पोइ अॻिते 105 नंबर आयत आहे। ऐं उन खां पोइ रसूल 110 नंबर आयत ताईं अल्लाह सुब्हानहू व तआला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां डायरेक्ट मुखातिब आहिनि। ऐं उन खां पोइ जेका 111 आख़िरी आयत आहे उन में कहिड़ी नसीहत आहे उन जे बारे में असां नेक्स्ट हुन में ॻाल्हाईंदासीं। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।